वालेकुम warahmatullahi wabarakatuh। दोस्तों मुंहिंजो नालो अता मोहम्मद आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी अता मोहम्मद। मूंसां गॾु आहे मुंहिंजो वॾो मामो अब्दुल गफ़ार। असां वञी रहिया आहियूं शाम जो टाइम। असां उहे बि फुटियुनि ते चकर हणंदा। पन्नी हुई इन जे करे मुंहं में लॻे पई, जे करे थोरो मां हेठि थी वियुमि। छा हाल अहवाल आहे? तोसां मां चयो छा हाल अहवाल आहे? हल भलो आहे। ते पहुची विया आहियूं। हाणे तव्हांखे ॾेखारींदासीं पंहिंजी फुटी जेका बोर ते राधल हुई। हाणे अलहमदुलिल्लाह कल्ह खां वटि असां वटि बि पाणी अची वियो आहे। अॼु आयो सुबुह जो सवेर सां अॼु पाणी आयो हुयो। करीम रब जा लख एहसान आहिनि। असांजा कमंद सड़नि पिया। शुक्र आहे रब जो पाणी आयो। हाणे असां पंहिंजे कमंदनि खे पाणी ॾींदासीं। हाणे अच हेॾे हलूं। हा, पहिरियों हिननि जूं फुटियूं ॾिसंदासीं, पोइ वरी मां पंहिंजूं फुटियूं तव्हांखे ॾेखारींदुसि त कीअं बीठी आहे फुटी। हिननि हिकिड़ी खाद बि ॾिनी आहे। असांजी फुटी खे हिकिड़ी खाद न आहे ॾिनल, पर अलहमदुलिल्लाह असांजी बहितरीनु बीठी आहे। असांजी कुझु ॾींहं वरी अॻे आहे, इन जे करे असांजी फुटी भली बीठी आहे। हिननि जी बि फुटी माशाअल्लाह आहे, पर कुझु ॾींहंनि जो जेको फ़र्क़ु आहे न, हुन में असांजी फुटी जेका आहे न बहितरीनु बीठी आहे, वॾी बीठी आहे। हीअ आहे हिननि जी फुटी। हीअ आहे हिननि जी फुटी, तव्हांखे नज़र अची रही हूंदी। अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह ज़बरदस्त आहे हिननि जी फुटी। तव्हां बि ॾिसी रहिया हूंदा वे। हिननि जी फुटी आहे। दवा हिनखे लॻल आहे गंद वारी? हिनखे गंद वारी दवा कोन लॻल आहे। असांजी फुटी में गंद वारी दवा लॻल आहे, हिननि जी फुटी खे न लॻल आहे। आऊं पंहिंजूं फुटियूं बि तव्हांखे ॾेखारींदुसि। हिननि जे फुटियुनि खे गंद वारी दवा कोन लॻल आहे, असांजे फुटी खे लॻल आहे। ऐं तक़रीबन असांजी फुटी में बि गंद जेको आहे न उहो सड़ी वियो आहे। हिननि हाणे अञा गंद तयारु थिए थो। हाणे पाणी आयो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हीअ फुटी बि भराईंदा, हिनखे पोइ दवा बि ॾींदा, खाद वग़ैरह ॾींदा। असांजी फुटी खे जेको आहे न खाद न ॾिनल, असां बि कोशिशि में आहियूं। हाणे जॾहिं टाइम मिलंदो, वारो जॾहिं असांजो ईंदो, पोइ उन ॾींहुं असां पंहिंजी फुटी खे खाद ॾींदासीं, दवा ॾींदासीं। दोस्तो हीअ ॾिठी हूंदी तव्हां हिननि जी फुटी, तव्हांखे कीअं लॻी आहे। जेकॾहिं तव्हांखे बहितर लॻी आहे त पोइ असांखे पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। हाणे असां हली रहिया आहियूं, वञी रहिया आहियूं पंहिंजनि फुटियुनि ते। मां तव्हांखे पंहिंजी बि फुटी ॾेखारियां, तव्हांखे कीअं लॻे थी ऐं तव्हांजी राय छा आहे त असांजी फुटी बहितरीनु आहे, भली आहे या न आहे, छा हाल अहवाल आहे, छा ॻाल्हि आहे, पोइ आउं तव्हांखे ॾेखारींदुसि। वधीक मूंसां गॾु आहे मुंहिंजो मामू, हीअ हारी बि आहे, हिनखे ख़बर बि आहे भाई हिननि जो कहिड़ो बिज राधल आहे, कहिड़ो बिज बहितर आहे। उहो वधीक सभु हाल अहवाल हिन खां वठंदासीं, हिन खां पुछा कंदासीं भाई कहिड़ो बिज सुठो आहे जेको राइणु घुरिजे फुटी जे लाइ। अक्सर करे असां वटि 212 बिज, ईअं न 212 आहे असां वटि। इहो 114 जलंधर सीड में आहे, जलंधर सीड आहे असां वटि। अक्सर हिते जेके आहे न असांजे इलाइक़े में, तक़रीबन असांजे ॻोठ में, इलाइक़े जी मां ज़िम्मेवारी नथो खणी सघां, पर असांजे ॻोठ में आहे न जेको तक़रीबन जलंधर बिज आहे। 212 बि जलंधर में आहे, 114 बि जलंधर में आहे, ईअं न। हा जलंधर आहे। हेॾी ज़ोन फुटी में गंद थी वियो आहे। हाणे चवनि था पाणी ईंदो, फुटी भराए करे। हा पाणी कोन हुयो, हाणे पाणी बि अची वियो आहे। दोस्तो हाणे असां पंहिंजी फुटी ते पुॼी विया। हीअ आहे असांजी फुटी, तव्हांखे नज़र अची रही हूंदी। हीअ ॾिसो हाणे अल्हम्दुलिल्लाह सुम्हा अल्हम्दुलिल्लाह। हीअ जेका आहे न वाड़नि खां ऐं जेको खीरा आहिनि, खीरनि खां वाड़ मथे अची विया आहिनि। पहिरियों नंढड़ी हुई, हाणे अल्हम्दुलिल्लाह वॾी थी वई। हाणे वॾी थी वई आहे फुटी अल्हम्दुलिल्लाह। हीअ ॾिसी सघो था तव्हां, शाम जो टाइम आहे, सावण नज़र अची रही हूंदी तव्हांखे। ऐं सावण में मज़ो ई आहे। सावण ॾिसी रहिया हूंदा वे तव्हां, केतिरी ख़ूबसूरत आहे अल्हम्दुलिल्लाह। हीअ ॾिसो केॾी ख़ूबसूरत आहे, ज़बरदस्त। हीअ ॾिसो ज़बरदस्त फुटी आहे असांजी अल्हम्दुलिल्लाह। शुक्र आहिनि करीम रब जा लख एहसान आहिनि। ऐं वधीक तव्हां पंहिंजी राय बि ॾिजो, तव्हां वटि कीअं आहे फुटी, छा रेट आहे। तक़रीबन पंहिंजे सिंध में कुझु इलाइक़नि में मूं ॾिठो हुयो कुझु ॾींहं पहिरियां त माना फुटी बाज़ार में अची वई आहे। मूंखे इलाइक़े जो नालो यादि न आहे, मां ॾिठो हुयो त माना फुटी बाज़ार में अची वई आहे। असां वटि त तक़रीबन
देर हूंदी आहे, असां वटि देरि फुटी लहंदी आहे। इन जे करे कुझु इलाइक़नि में कुझु शहरनि में मूं ॾिठो हुयो फुटी बाज़ार में अची वई आहे। असां वटि हिते देरि थींदी आहे, कुझु देरि टाइम लॻंदो आहे, बाद में फुटी वेंदी आहे। तक़रीबन काए महीने में वेंदी आहे? 7 महीने में वेंदी आहे। मुंहिंजो मामो ॿुधाए थो त माना 7 8 महीने में। हा, माना अंदाज़ो 7 8 में हिते असां खां फुटी वेंदी आहे बाज़ार में। उहा फुटी चवे थो त देरि वेंदी आहे, हेल साल फुटी चई अॻु में राधल आहे, इन जे करे वरी अॻु में ई वेंदी 2-3 महीना अॻु में राधल आहे। 2-3 महीना अॻु में राधल आहे त 2-3 महीना महीनो ॾेढ थियण वारो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो बि फ़र्क़ु थींदो। महीनो ॾेढ पहिरियों वेंदी ऐं जॾहिं ऐं असां बि तव्हां सां हाल अहिवाल कंदा रहंदासीं। उमेदु कयां थो त तव्हांखे मुंहिंजी हीअ वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई आहे त मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर कयो। वॾी महिरबानी। ऐं दोस्तो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब बि करे छॾिजो।